हुकूमत पेट्रोल 74 ऐं डीज़ल 67 रुपया फ़ी लीटर सस्तो करे छॾियो। पेट्रोल जो नओं अघु 299 ऐं डीज़ल 311 रुपया फ़ी लीटर मुक़रर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ख़िते जी सूरतहाल में बहितरी पेट्रोल सस्तो थियण सबबि फ़ाइदो अवाम खे मुंतक़िल कयो वियो। हू ॾुखियुनि हालतुनि में वफ़ा हुकूमत जो साथ ॾियण ते अवाम जा थोराइता आहिनि। बहरान शुरू थियण सां ई हुकूमत पंहिंजे वसीलनि सां तेल जे अघनि में घटाई जी भरपूर कोशिश कई। हुकूमत तरक़ियाती बजट ऐं ख़र्च घटाइण सां अवाम खे 138 अरब रुपयनि जी सब्सिडी फ़राहम कई। मुआशी इस्तेहकाम बरक़रार रखण ऐं महांगाई में घटिताई लाइ क़दम खणण जो सिलसिलो जारी रहंदो। अवाम खे वधि खां वधि रिलीफ फ़राहम करणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। अल्लाह जे फज़ल सां विच ओभर जी छिकताण जी सूरत हाल में पाकिस्तान जी चाकड़ी सबबि अमन मुमकिन थियो आहे। अल्लाह पाकिस्तान खे इज़त ॾिनी ऐं इस्लामाबाद मफ़ाहमती यादाश्त ते सहियूं कयूं वियूं आहिनि, जेको हिकु तारीख़ी ठाव आहे। अमरीकी सदर पारां हिकु भेरो ॿीहर पाकिस्तानी वाखाण। संदसि चवणु आहे त पाकिस्तानी वज़ीर आज़म फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर अज़ीम शख़्सियतूं आहिनि। पाकिस्तानी अॻुवाणनि ईरान सां डील में तमामु घणी मदद कई। पाकिस्तानी क़यादत ईरानी क़ौम खे चङी रीति सुञाणे थी। अमरीकी फ़ौज दुनिया जी ताक़तवर फ़ौज आहे। अमरीका ईरान जे बहरिया हवाई फ़ौज ऐं रेडार समेत सभु कुझु ख़तमु करे छॾियो। हू चीन जो थोराइतो आहे त छाकाणि त उन ईरान जे मामले में मुदाख़लत न कई। चीनी सदर सेप्टेम्बर में अमरीका जो दौरो कंदो। अमरीका कुझु अरसे में केतिरियूं ई वॾियूं कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। तेल जूं क़ीमतूं घटि थियण सां कंपनियूं ख़ुशि थींदियूं। जंग मदी बावजूद इसराइल लिबनान में क़यामत बर्पा करे छॾी। वैशाणी बमबारी में वधीक 47 शहरी शहीद, 97 ज़ख़्मी, 4 इसराइली फ़ौजी मारिजी विया। सेहोनी फ़ौज लिबनान जे इलाइक़े नफ्तिया, कफ़र ज़बान ऐं ज़िब्दिन समेत ॿियनि इलाइक़नि ते बमबारी। केतिरियूं ई इमारतूं मिटीअ जे ढेर में तब्दील। हिज़बुल्लाह जो इसराइली फ़ौज जे टैंक ते हमलो, बटालियन कमांडर समेत 4 एहलकार मारिजी विया। इसराइली फ़ौज तरफ़ां हिज़बुल्लाह सां चकरनि में 4 फ़ौजी मारिजण जी तस्दीक़। सॼो ॾींहुं खूनी वेड़ खां पोइ इसराइल ऐं हिज़बुल्लाह विच में जंगबंदी ते इतफ़ाक़। ट्रंप इंतिज़ामिया ईरान सां मुफ़ाहमती यादाश्त जी पहिरीं शिक ते अमल कराइण में नाकामी जो मुज़ाहिरो कयो। उन शिक में ॿिन्ही धुरियुनि लिबनान समेत सभिनी महाज़नि ते फ़ौरी ऐं मुस्तक़िल फ़ौजी कार्रवाई जे ख़ात्मे ते इतफ़ाक़ कयो हो। शिक ते अमल न कराइण जो मां ज़ाहिर थिए थो त अमरीका ईरानी अवाम जो एतमाद हासिल करण लाइ संजीदा नाहे। जेकॾहिं इहा सूरत हाल जारी रही त उन जा संगीन नतीजा निकिरंदा। ईरानी पार्लियामेंट जी क़ौमी सलामती कमेटी जो सरबराह इब्राहिम अज़ीज़ी इसराइल जी जारी जंगी कार्रवाई अमन मुआहिदे लाइ ख़तरो आहिनि। ईरान ख़िते में छिकताण जे ख़ात्मे जो ख़्वाहिशमंद आहे। जेकॾहिं अमरीका मुआहिदे जो एहतराम करण ऐं इसराइल खे शर्तुनि ते अमल दरमद जो पाबंद बणाइण में संजीदा आहे त ईरान बि ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइण लाइ तयारु आहे। ईरान जो नाइब वॾे वज़ीर सईद ख़तीबज़ादा वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान विच में फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻुवाणनि ईरान ऐं अमरीका विच में तारीख़ी इस्लामाबाद अमन मुआहिदे ते सहियूं थियण जूं वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सऊदी अरब इन अरब जे मुल्कनि जी मज़बूत हिमायत सबबि ई ईरान ऐं अमरीका विच में अमन मुआहिदो तइ थियो आहे। सऊदी वली अहद तरफ़ां अमन मुआहिदे लाइ फील्ड मार्शल आसिम मुनीर जी कोशिशुनि जो वाखाण। कोयटा में तेज़ाब गर्दी जो शिकार डॉक्टर महानूर नासिर खे इलाज लाइ ॿाहिरीं मुल्क मोकिलण जो फ़ैसिलो। वज़ीर आला बलोचिस्तान जी ख़ासि मददगार शाहिद रिंद जो चवणु आहे त डॉक्टर महानूर खे वधीक इलाज लाइ अमरीका मोकिलियो वेंदो। उन सिलसिले में बलोचिस्तान हुकूमत ज़रूरी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। डॉक्टर महानूर जो कराची जी ख़ानगी अस्पताल में वधीक हिकु हफ़्तो इलाज जारी रहंदो। ऐं टन मस्ती में कार इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल ख़ालिदा उर्फ़ रूबीना चांडियूं सां लजालुर जी तस्दीक़ न थी सघी। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तरफ़ां जारी कयल रिपोर्ट में साम्हूं अची वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त ख़ालिदा उर्फ़ रूबीना चांडियूं सां लजालुर जा सबूत न मिलिया आहिनि।